अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं यहाँ इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कुंभ खां रिपोर्ट नसीर अहमद सोलंकी। कुंभ में इस्लामाबाद पुलिस पारां पार्लियामानी लार्जिस मां JUF जे MNA सलाहुद्दीन समेत MNAs ऐं रज़ाकारनि खे गिरफ़्तार करण वारे वाक़े ख़िलाफ़ कुंभ में JUIF जे कारकुननि पारां मौलाना हमादुल्लाह पंवर, बदरुद्दीन उस्मानी, मौलाना हक नवाज़ हुसैनी, आबिद कलादी ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ओल्ड नेशनल हाईवे रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते JUI अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इस्लामाबाद पार्लियामानी लार्जिस मां JUI जे MNA सलाहुद्दीन ऐं ॿियनि MNAs में ऐं रज़ाकारनि ते तशद्दुद करे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुननि चयो त इमरान ख़ान जी हुकूमत आख़िरी पसान में आहे। इमरान ख़ान असांजे क़ाइद ख़िलाफ़ ग़लति ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। JUI जा कारकुननि हुकूमत खां डिॼण वारा न आहिनि। हुननि चयो त JUI MNA ऐं रज़ाकारनि खे आज़ादु कयो वञे।